बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मा ज़ागल बसरु व मा तग़ा। सदक़ल्लाहुल अज़ीम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जिस्म अतहर सां मेराज कयो। हिकिड़ो आहे मेराज, ॿियो आहे इसरा। सूरत इसरा में जेको आहे सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। पाक आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे बाने खे सैर करायो मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं, मक्के मुकर्रमा खां मस्जिद अक़सा बैतुल मुक़द्दस ताईं। हाणे इन खे इसरा चइबो, सैर कराइण। माना जेको ज़मीनी सफ़र काबतुल्लाह खां मौजूदा काबे खां बैतुल मुक़द्दस असांजो साबिक़ा क़िबलो आहे। तमाम अंबिया जो जेको क़िबलो हो बैतुल मुक़द्दस हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काबतुल्लाह थियो। मौजूदा काबे खां साबिक़ा क़िबले ताईं इहो आहे इसरा। इहो अलाह जेको सफ़र करायो हिकिड़ी राति जे हिसे में। बेअब्दिही, अलाह चए थो पंहिंजे बानी खे। अब्द माना जेको रब जे इबादत में मुकम्मल हुजे। बानब सिर्फ़ अलाह जी, इहा हुज़ूर जी सिफ़त आहे। हुज़ूर आबिद आहे, इबादत गुज़ार आहे, अलाह जो बानो आहे। हाणे इन इसरा जो त केरु इनकार नथो करे सदो। मेराज चइबो आहे अलाह साईं जेको सिदरतुल मुंतहा खां मथे अलाह सां हम कलामी थियो। इन लाइ कुझु माण्हुनि जो चवणु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो जिस्मानी न कयो, ख़्वाब में कयो। पोइ इन लाइ क़ुरान शरीफ जी आयत जेका मूं पहिरीं तिलावत कई, अलाह साईं फरमायो मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अलाह खे ॾिठो, न हुज़ूर जी अख थिड़ी न हद खां लंघी वई। अलाह खे ॾिसण लाइ अख खपे। उहा अख अलाह साईं मदीने वारे मीर जी पैदा कई, ॿी कंहिं में हुई कान्हे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि अलाह खे ॾिसण लाइ सुवाल कयो। हज़रत मूसा खे पंहिंजी उम्मत मजबूर कयो। अलाह चयोसि नूरानी तजल्ली, हिकिड़ी नूर जी ज़रड़ी तूर जबल ते छॾियां थो, जे ॾिसी वरितई त पोइ तव्हांखे पंहिंजो दीदार करायां थो। उन कोहे तूर ते, तूर सीना ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहं एतिकाफ़ कयो, माना 40 ॾींहं इबादत कई। उन खां पोइ इन जे लाइक़ थियो जो अलाह जे हिकिड़ी नूरानी तजल्ली खे ॾिसी सघे। पर जॾहिं अलाह उहा तजल्ली खे सटी त खर्र मूसा सइका, हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी पियो। उहा नूरानियत बर्दाश्त न करे सघियो। जेके गॾु ॾिसण आया उहे त मरी विया। अलाह खे ॾिसण लाइ सवाइ मदीने वारे मीर जी अख जे ॿी अलाह पैदा कई ई कान्हे। इहो शान हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। अलाह चए थो जॾहिं हुज़ूर महबूब करीम मूंखे ॾिठो त हुज़ूर जी अख थिड़ी बि कान। कॾहिं कॾहिं हिकिड़ो सिज जी रोशनी तपिश हुजे, तव्हां ॾिसंदो अखि ते बीह न सघंदी, थिड़ी वेंदी, या अॻिते पोइते थी वेंदी। कॾहिं कॾहिं हिकिड़े माण्हूअ जो रोब ऐं जलाल आहे, बाबा सफ़ा ॾींगो जलाली माण्हू आहे, उनखे माण्हू टिकाए लॻी त न ॾिसी सघंदो आहे। को उस्ताद कावड़ी ला त उनखे शागिर्द चङी तरह न ॾिसी कदु हेठि कंदो त खां खां उस्ताद चिड़ी न पवे। मुर्शिद जलाली आहे त अदब में बीठो हूंदो, साईं मथां चिड़ी पवे। अलाह तबारक व तआला खे हुज़ूर इन अखियुनि सां ॾिठो। ॿियो अलाह साईं जे इन हक़ीक़ी मेराज न हुजे हा त मके वारा एतिराज़ छो कंदा? मके वारनि एतिराज़ कयो, घणनि माण्हुनि फिरी विया, इहो किथां थी सघे थो। सफ़र कई, वरी मथे अलाह खे ॾिसी आयो, मोटी आयो, सतई आसमान घुमी आयो। इहो सभु राति जे हिकिड़े हिसे में। बाक़ी जेकॾहिं कंहिंखे चइबो आहे ख़्वाब में मां 10 ई मुल्क घुमी आहियां, केर बि एतिराज़ न कंदो, थी सघे थो। इहा का वॾी ॻाल्हि कान्हे का। तव्हां हिकिड़ी का वीडियो ॾिसो, का क्लिप ॾिसो, बाबा हिन मुल्क जी अहिड़ी शइ निते ई इहो सॼो खाको 2-4 कलाकनि जो तव्हांजे ज़हन में हुजे, तव्हां सुम्ही पिया, तव्हां निंड में ॾिसो पिया त हिते ऐं वाकई हिन जाइ ते मूं चांहि पीती, हिते फ्रूट खाधो, मी घुमियो, सभु घुमी सघो था। उन में को हर्ज ई कोन्हे को। ख़्वाब वारे ते कोई एतिराज़ ई कोन्हे। तव्हांजो चयो त सुतो पियो आहियां ऐं रोज़े रसूल जी ज़ियारत करे आयो ख़्वाब में, केरु तव्हां कूड़ो न कंदो। थी सघे थो तव्हांजी दिलि मदीने वारे मीर सां जे अटकियल आहे त तव्हां होॾे वञी सघो था ख़्वाब में। तव्हांखे इन शइ जी का बि इनकार केरु न कंदो। काबतुल्लाह सां तव्हांजी मोहबत आहे त तव्हां ॾिसी सघो था। ख़्वाब जो त को बि इनकार न कंदो। मके जे मुशरिकनि जो वायो वायो कई, दाह कई, वठ पकड़ कई, इन जे करे चईंदो
हुजूर चयो तव्हां थी आया विया तॾहिं तव्हां कयो। तॾहिं त अबू जहल हज़रत अबू बकर खे फासायो, चई सदाईं हुजूर जे लाइ जेको आहे चवंदो आहे सचो आहे सचो आहे। अबू बकर संजीदा माण्हू आहे, उन खां तॾहिं सुवाल कई हिकिड़ो माण्हू हिकिड़ी राति में तां मके खां फलस्तीन मां थी मोटी अचे पोइ मुश्किल आहे, 2 महीननि जो सफ़र हिकिड़े ॾींहं में हिकिड़ी राति में अचण वञण मुश्किल आहे। चए तुंहिंजो मोहम्मद थो चई, पोइ चए सच ई सच आहे। उनजो लक़ब सिद्दीक तॾहिं खां पियो, सिद्दीक चइबो आहे जेको बिना सोचण जे सचो करे छॾे। इहो अबू बकर ॿियो को हुयो ई कोन। तव्हांखे को चइबो आहे हिन में करंट आहे, हथ न विझंदो, ड्रिज थी वेंदो, हथ लाइ ठही चए करंट त कोन्हे, तव्हां कूड़ आहियो। ही शइ बाबा तपी वई आहे, हथ विझंदो साईं त थधी आहे। अॻु में न चवंदो त को तपियल कान्हे, तस्दीक करे पोइ चवंदो तपियल आहे न आहे, मुंहिंजे हथ में कोन्हे, हथ तव्हांजे में आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक हो। इहे एतिराज़ तॾहिं थिया जॾहिं हुजूर पंहिंजो मेराज जिस्मानी ॾसियो। 7 आसमाननि ते हुजूर मुलाक़ात कई। पहिरें आसमान ते हज़रत आदम अलैहिस्सलाम सां, ॿिए आसमान ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां, 3 आसमान ते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां, ऐं आख़िरी आसमान ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह चए थो तोखे असां सैर करायो लिनुरियहु मिन आयातिना, तां त असां तोखे पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं। हुजूर जा मस्जिद अक्सा बैतुल मुक़द्दस खां वठी मस्जिद अक्सा ताईं 5 स्टॉप कराया विया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे इन तूर सीना ते बि उनखे ॾेखारियो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे विलादत वारी जॻह बि ॾेखारी वई बैतुल्लाह ते, उते साईं जन नफ़िल पढ़िया। ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहे मक़ामात ॾेखारे करे मेराज जो वाक़ियो पेश छो थियो। कॾहिं कॾहिं माण्हू परेशान थी वेंदो आहे त पोइ छा कंदा आहियूं, हाणे तुंहिंजी हिते आब हवा मुयसर कान्हे का, तोखे खोड़ परेशानी अच, तोखे ॿाहिरि किथे वठी था वञूं। पोइ उनखे माण्हू घुमाईंदो आहे, अब हिते हिन जी दवा हिते कम नथी करे, डॉक्टर चवंदा हिनखे हाणे फ़िलहाल हितां जी आब हवा हिन सूबे जी आब हवा नथी लॻे, हाणे छा आहे, हाणे हिनखे पंजाब वठी वञो, बलूचिस्तान वठी वञो, ख़ैबर पख्तूनख्वा वठी वञो, माहौल हिन जो चेंज करायो थी सेट थींदो, बाक़ी दवा जो असर न आहे। आब हवा मौसमियात डॉक्टर चवंदा ईअं थींदो आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा खदीजतुल कुबरा वफ़ात करे वई, जेका हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वॾी घरवारी, पहिरीं घरवारी, दीन इस्लाम तां सॼो तन मन धन हुजूर ते कुर्बान करे छॾियईं। हाणे उहा जॾहिं गुज़ारे वई त हुजूर कीअं परेशान बि थिया, काफ़रनि जूं तकलीफ़ूं ॾुखियायूं मुसीबतूं एॾियूं अची पहुतियूं, काफ़रनि जो ज़ोर थी पियो, हुजूर परेशान थिया। त उन परेशानी जे आलम में अल्लाह हुजूर खे पाण वटि घुराए तसली ॾिनी, इहो सफ़र करायो त जीअं पोयां गम सभु लही वञनि। इहो मेराज, जीअं असां दुनिया में को माण्हू परेशान थी पवंदो आहे, अदा हल हाणे इन्हनि कमनि खे छॾे ॾे, हाणे उनखे घुमाईंदा आहियूं, को चकर बकर ॾियारींदा, जीअं फ्रेश थी वञे, पोइ जेका उन मेमोरी परेशानी वारी आहे ख़तम थी वञे। इहो मेराज करायो इन जे करे। मेराज राति जो छो थियो? राति ख़लवत जो हूंदो आहे, तन्हाई निवेकलाई जी जॻह हूंदी आहे। ॾींहं जो त कमकार दुनियादारी खफ़ा खोड़, बादशाह जॾहिं कंहिं सां का मुलाक़ात कंदा स्पेशल तो रात जो थी। अल्लाह हुजूर के मथे घुरायो रात में, ॾींहं जो मसरूफियत वारो जहान आहे, ॾींहं जे आलम खां रात जे आलम में ख़लवत आहे। ॿियो रात आहे लैल, लैल जी माना आहे ऊंदाई, अरबी में रात के चइबो आहे लैल, लैल जी माना आहे ऊंदाई। रात ऊंदाई, हुजूर नूरानी नूर हुआ, हुजूर जो चेहरो ऐं हुजूर में जेका नूरानियत ही इंसान जे आला मकाम में अहिड़ा नूर हा। ऐं ॾींहं जो हुजूर खे अल्लाह साईं क़ुरान में सिराजम मुनीरा चयो आहे, रोशन ॾीओ। ॾींहं जो सिज जी रोशनी, हुजूर जी रोशनी, रोशनी में टकर थी पविया। रात जी ऊंदह में हुजूर जे इन नूरानी चमक खे ॾेखारणु मक़सूद हो फ़रिश्तनि खे, ॿियनि खे, त तव्हां इहे सिज बि ॾिठो आहे, चंड बि ॾिठो आहे, पर जेका नूरानियत ऐं रोशनी मदीने वारे मीर में, इहा न सिज में न चंड में। तव्हां इहो शेर खोड़ शाइरनि खां ॿुधो आहे, चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, चांद के मुंह में छाइयां है, मेरे मदनी का चेहरा साफ है। चंड में केॾी बि रोशनी हुजे, पर को बि उन में निशान ऐं झरझराइप आहे, मदीने वारे मीर में यादि कान्हे। हुजूर खे को चङी तरह पूरो ॾिसी बि न सघंदो, एॾो हुजूर जो नूरानी चेहरो ऐं रोबदाब वारो चेहरो। रात जो सफ़र सवलो थींदो आहे, चवंदा आहिनि त राति जो ज़मीन वेड़जी वेंदी आहे, जीअं ॾींहं जो हितां तव्हां निकिरो, ॾींहं जो 10 11 निकितो, कराची पुॻो, अदा 5 कलाक लॻी विया।
तव्हां सुम्हण खां पोइ इशा नमाज़ पढ़ी निकितो, 3 कलाकनि में पहुतो, 2.5 कलाक में पहुतो, तव्हां 10 बजे निकितो, तव्हांखे 5 कलाक लॻा। सुम्हण नमाज़ खां पोइ निकितो 9 बजे निकितो, तव्हां 2.5 कलाक में कराची पुॼियो। रात जो मंज़िल खुटंदी वेंदी आहे, न पब्लिक हूंदी आहे न कुझु। रात जो सफ़र थोरो थींदो आहे। अल्लाह ताला हुजूर खे पंहिंजो दीदार करायो, ऐं इहो मेराज सिर्फ़ु हुजूर खे कराई, ॿियो कंहिंखे न। जिस्मानी मेराज सिर्फ़ु हुजूर जो थियो, ॿिए कंहिंजो न। मेराज थियो बुराक ते, बुराक बर्क मां वरितल आहे। बर्क सवारी, बर्क चइबो आहे बिजलीअ खे, पर आसमानी बिजली। ही जेका हितां जी बिजली असांजी ठाहियल आहे, इनखे अरबी में बर्क न चइबो आहे, कहरबा चइबो आहे। ऐं बर्क सवारी में कशिश आई, जिते नज़र पवे उते पहुचे। अल्लाह साईं कॾहिं कॾहिं किन ॿारनि खे, पंहिंजी उम्मत खे, कंहिं नबीअ जी उम्मत खे जेको एज़ाज़ ऐं मक़ाम ॾियणु चाहींदो आहे, उन खां घणो एज़ाज़ उन जे नबी खे ॾींदो आहे। तव्हां त जी ज़ाहिर थी पवे। उम्मत हुजूर जी उम्मत खे हलण जा, तेज़ सवारी जा हिकिड़ा जहाज जीअं ठहियो, इहे खोड़ शयूं ॾियणियूं हुयूं, एॾी रफ़्तार वारी शयूं ॾियणियूं, पर इन्हनि सभिनी रफ़्तारुनि में आला सफ़र हुजूर खे करे ॾेखारियईं त तव्हां जेॾा बि जहाज टेक्नोलॉजी कयो, जेॾी बि स्पीड सां पुॼो, पर मदीने वारे ॿीर जे इन सफ़र खे न पुॼी सघंदो। जहाज ठाहियो, अञा का ॿी सवारी ठाहिण थी सघे थो। इहे सभु सवारियूं तव्हां ठाहे सघो था, पर जंहिं सवारी ऐं सफ़र ते, जंहिं मक़ाम ते हुजूर पहुतो, जंहिं स्पीड सां, उते तव्हांजो न पुॼी सघंदो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ उम्मत खे जहाज़ी टेक्नोलॉजी ॾियणी हुई, उम्मत खे इहे सभई शयूं ॾियणियूं। हुजूर जीअं वियो, जल्दी पहुतो, पहिरियों आसमान ते पहुता, दर खुली वियो। इन खां पोइ टेक्नोलॉजी थी न, जेके स्पेशल जायूं बंगला आहिनि, तव्हां पहुचंदा, दर पाणी खुली वेंदो। या किन जायुनि ते वुज़ू जे लाइ पाणी या वाश बेस ते हथ रखो, पाणी ईंदो, हथ मथे खणी छॾियो, पाणी ख़तम। इहे टेक्नोलॉजियूं, जेका शइ गरम ई सां गरम रहे पई, अॻे थोरे इहो मेराज खां पोइ, अमा जेका शइ गरम ई सां गरम रहे पई, हींअर तव्हांजो अवन आहे, थर्मास आहे, इहे इन शइ खां बाद जो ईजाद आहे। इहे सभई इस्लाम अॻे, जिन लाइ बाद में असां वारनि एतिरे मक़ाम ते न पहुता, हुजूर इन खां वधीक मक़ाम ते अल्लाह उनखे पहुचायो। इहे सभु ख़ासियतूं मदीने वारे मीर जूं हुयूं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद अक्सा में तमाम अंबिया सां मुलाक़ाती थिया, तमाम अंबिया खे इमामत करायो। किन रिवायतुनि में अचे थो त फ़रिश्ता बि हुया, नबी रसूल फ़रिश्ता सभिनी खे अल्लाह जे हबीब इमामत कराई। इन्हनि सभिनी खां मथे हुजूर जो शान वधाइणो हो त मलक मुरसल, आसमानी मखलूक, ज़मीनी मखलूक, इन्हनि सभिनी में जेकॾहिं अल्लाह खां पोइ इज़त ऐं मक़ाम वारो आहे त उहो मोहम्मद मीरा ॿियो केरु आहे। असांखे फ़खुर करणु घुर्जे अहिड़े हुजूर जा उम्मती आहियूं। असां कुझु बि कोन आहियूं, पर जंहिं नबीअ ते कलमो पढ़ियो आहे, जंहिं नबीअ जे पुठियां आहियूं, उहो इन्हनि सभिनी खां वॾे शान ऐं मक़ाम वारो आहे। इहो एज़ाज़ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आहे, ऐं इन एज़ाज़ जे सदके ही उम्मत बि आला उम्मत आहे। हुजूर जो शान मथां त उन जी उम्मत ॿिए मक़ाम वारी। जेतिरो हुजूर जो मक़ाम, हुजूर जी उम्मत जो बि एतिरो मक़ाम। ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मस्जिद अक्सा में इमामत कराई, ऐं फ़लस्तीन जी मस्जिद अक्सा, बैतुल मुक़द्दस, क़िबला अव्वल जेको मुस्लमाननि जो आहे, इन जी हिफ़ाज़त असां सभिनी ते लाज़िम आहे। फ़लस्तीन जे लाइ दोस्तो, असां पाण हर वक़्तु 5 ई वक़्त नमाज़ ते दुआ घुरूं। मुंहिंजो उस्ताद शेखुल हदीस डॉक्टर मुफ्ती मोहम्मद इदरीस तुमरो साहब दामत बरकातुहुल आलिया, उहे हर दफ़े नसीहत में असां शागिर्दनि खे, तलबा खे कॾहिं घुराए, जेके शागिर्द पढ़ी विया, हाणे ताज़ो हैदराबाद में 27 दिसंबर ते साईं जो दोस्तनि शागिर्दनि कन्वेंशन कयो, जंहिंमें आऊं शरीक थियो। उस्ताद साहब चयो त आऊं हर दफ़े, हर निमाज़ ते, हर वक़्तु पंहिंजे दुआ में फ़लस्तीन जे लाइ दुआ घुरंदो आहियां। तव्हां घुरंदा आहियो? पाबंदी सां जे दुआ घुरो, अल्लाह से फ़लस्तीन जे मुस्लमान जी मदद फरमा। ऐं साईं जन फरमायो तुन लाइ चंदो बि कयो, पहुचाइण जा ज़रिया आहिनि। उन लाइ इहा बि कोशिशि कयो, दारुल उलूम कराची जी आहे इदारो स्पेशल, उते पहुचाइनि था, उन्हनि जी ओसिताईं आहे, उते मुख़्तलिफ़ मुल्कनि जा शागिर्द बि पढ़नि था, ओसिताईं रसाई जी ज़रियो आहे। इन लाइ आवाज़ बि उथारिजे त सुभाणे ईअं न थिए जो हिकिड़ा मुस्लमान ईअं कटजनि पिया, मरजनि पिया, शहीद पिया थियनि, असांजी जुई बि नथी चुरे। ऐं इन ताउन में वॾी जेका हर दफ़े
जुमन ते मुख़्तलिफ़ दफ़ा ॿुधायो आहे त इन इज़राइली अमरीकी मसनूआत जो मुकम्मल बाइकाट, असांजे बाइकाट सां एतिरो त थींदो, मोहब्बत त मुस्लमाननि सां चइबी न। मुंहिंजे पीउ खे को घटि वधि ॻाल्हाए, को दुकान वारो मुंहिंजे वॾनि खे ॻाल्हाए, ॿुधायो तव्हां उन खां सामान वठंदो? तव्हांजे वॾनि खे को गारियूं ॾे, उन खां सामान वठंदा? उहो ॾिए बि भली 50 रुपया सस्ती, छो त असांजे घटि वधि वॾनि खे थो ॻाल्हाए, इन खां न वठंदुसि। जंहिंखां 100 रुपया मथे शइ मिले थी ओॾां वठंदुसि। ही भरवारो असांजे वॾनि खे घटि वधि थो ॻाल्हाए। असांजा पीउ माउ ख़ानदान सभु कुर्बान वञनि उन्हनि फ़लस्तीन वारे मज़लूम मुस्लमाननि सां। ऐं हाणे वरी हिकिड़ो पीस अमुन कमेटी ठही आहे, जंहिंमें मुल्क पाकिस्तान लानतूं हुजनि, वफ़ाक़ असांजे वज़ीर आज़म शहबाज शरीफ उन मेंबर थींदो। हाणे उते फ़लस्तीन में अमुन थींदो, जंहिंजो इंटरनेशनल दहशतगर्द नेतन्याहू बि मेंबर आहे, जेको फ़लस्तीनी अवाम खे इज़राइली वज़ीर आज़म मारे पियो। हाणे उहो बि अमुन कमेटी जो मेंबर आहे। असांजो हे कंजर वज़ीर आज़म उन सां गॾु वेही कुलो कुलाए मिलाए अमुन कराईंदो। लानतूं हुजनि इन्हनि ते। इन्हनि जी मुखालफ़त असां अॻे बि कई, हाणे बि कई आहे। तख़्त दार ते कंदासीं, ज़िंदगी रही त बि असां इन्हनि मुस्लमान सां गॾु हूंदासीं। हर दफ़े असां इहा इल्तिजा कई आहे, हुकूमत पाकिस्तान जेकॾहिं रस्तो ॾिए, असांजे वञण जो को ज़रियो छॾे, त अहिड़ा खोड़ मुजाहिद तयार आहिनि, जेकॾहिं असां ॿियो न त उन्हनि फ़लस्तीनी अवाम सां गॾु इन शहादत लाइ तयार आहियूं। हिन बेग़ैरती जे मौत खां त उते मरण बहितर आहे। इज़राइल मुस्लमाननि जो, फ़लस्तीनी अवाम जो कातिल, अमेरिका उन जो साथारी। हाणे इहे अमुन कमेटी ठाहींदा। उन पीस अमुन कमेटी में जेको आहे उहो नेतन्याहू बि आहे, जेको हज़ारे मुस्लमाननि जो कातिल। उन सां गॾु असांजो वज़ीर आज़म बि वञी उन अमुन कमेटी जो मेंबर। लानतूं हुजनि असां मुल्क पाकिस्तान खां। इहा मुतालबो कयूं था त अमुन कमेटी में जंहिंमें इज़राइल आहे उन में शरीक न थियनि, उन जो बाइकाट कनि। जमियत उलमा इस्लाम जे अॻवान काइदे मिलत इस्लामिया मौलाना फज़ल रहमान क़ौमी असेंबली जे फ्लोर ते इन शइ जी मुखालफ़त कई आहे। अहिड़ी अमुन कमेटी जंहिंमें इज़राइल जो नेतन्याहू मेंबर आहे, इन जी असां पाकिस्तानी हुकूमत खे चऊं था त नया मेंबर न बणजनि। उन में वञण जी का बि ज़रूरत कान्हे का, छो त अवाम खे, पाकिस्तानी अवाम खे फ़लस्तीनी अवाम सां मोहब्बत आहे। तव्हां हुक्मरान भली अमेरिका जा ग़ुलाम थियो, उम्मत मुस्लिम ममालिक ऐं पाकिस्तानी अवाम इन अमेरिका इज़राइल सां गॾु न आहे। जेसि ताईं इन जी तबाही न थींदी, असां इंशाअल्लाह इन जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा रहंदासीं। असांजी ज़िंदगी रहे या वञे, असां हक़ सदाकत जो इहो परचम बुलंद कंदा रहंदासीं। ज़िंदगी उहो ई वञणी आहे, इन्हनि जे हथ में थोरी आहे इहे मौत ॾींदा। मौत अल्लाह जे हथ में आहे, हिननि जे हथ में आहे ई कोन। मरणो मुक़रर वक़्त ते आहे, पोइ हाणे बुज़दिलनि वांगुरु मरो या शींहनि वांगुरु मौत थी मरे, मरणो त हुअं ई आहे। ज़िंदगी गदह जी बि सज़ा खांदे मरिजी वेंदी, ज़िंदगी शेर जी बि गुज़रे थी। हाणे तव्हां शींहं थी करे मरो, पंहिंजे बनी लाइ ज़ात पात लाइ, उते त असां वॾा मुड़ुस माण्हू आहियूं। अब मुंहिंजे पीउ जो कातिल आहे, जेसि ताईं न मारींदोमांसि, न छॾींदोमांसि, असां पंहिंजी ज़मीन न छॾींदासीं, पंहिंजी बनी न छॾींदासीं, पंहिंजी बनी जो बलांद वठंदासीं। इहे सभई कुर्बान वञनि हुन मज़लूम मुस्लमान तां, जेके मस्जिद अक़सा जी हिफ़ाज़त करे पाण जान ॾियनि पिया। इते असांखे ॾिठी थो वञे, सेण खणाए छॾींदई, फौजी आर्मी चीफ खणाए छॾींदई, ही खणाए छॾींदई, मौलवी तूं त लाइ छा आहीं, असांखे बि ॾिॼ पियो थिए। ज़िंदगी अल्लाह जे हथ में आहे, हिननि जे माण्हू जे हथ में न आहे। मुफ्ती किफ़ायतुल्लाह जी हिकिड़ी असेंबली जी तकरीर ॿुधमि पे, जेसि ताईं अमेरिका टुकड़ा टुकड़ा न थींदो, असां एहतिजाज कंदासीं। असां वटि क्लाशनकोफ ऐं हथियार कोन्हे को, असां वटि हिकिड़ो नज़रियो जिहाद आहे। असां उन मुजाहिदनि वांगुरु आहियूं, भली तव्हां जूं गोलियूं हलनि, सीना न खुटंदा। अल्लाह साईं जे दीन ज़िंदा रहंदो, दीन खे बचाइण वारा ज़िंदा रहंदा। असां तूं बुज़दिल थी बेग़ैरत थी मुआसी, त अल्लाह साईं मर्द मुजाहिद पैदा कंदो। हमास जी सूरत में अहिड़ा मुजाहिद आहिनि, जिन इन इज़राइल खे तबाह कयो आहे, ऐं इंशाअल्लाह इहो तबाह थींदो। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला जेको मूं चयो इन ते अमल